रहमान रहीम तवक्कल तल्लाह मथे अल्लाह हेठ धरती असी पंहिंजे मुर्शिद जे चवण ते हलूं था। असांजे मुर्शिद जी संधी बादशाही आहे, हुनखे कंहिंजी बादशाही जी ज़रूरत कान्हे, पर असां पंहिंजी धरती खे बचाइण लाइ था चऊं। जॾहिं ज़रदारी पंहिंजो घर ई न संभालियो, संधी ज़ाल जो क़ातिल न पैदा कई, उहो वरी छा असां अवाम खे संभालींदो? 15 साल हुकूमत कई अथसि, ॿुधाए जोड़स जो क़ातिल केरु आहे? असां पंहिंजे पगार ते सिर ॾींदासूं, असांजा बच्चा सिर ॾींदा, असांजूं पोड़ा वॾा नंढा जेके औरतनि मर्दनि असां सभु कराची तक वेंदासूं। इन ज़रदारी जे पुट खे असीं कोन करण ॾींदासूं, जा असीं रहंदासूं जा इहे हूंदा। असां चाहियूं था त असांखे पंहिंजो पगारो जेको हुकुम ॾींदो ईअं कंदासूं। असांजो पगारो जंहिं ज़ियारत दावत ते वञे थो उहो ईअं ई चए थो त फ़ौज जे लाइ दुआ घुरो। असां हर वक़्तु निमाज़ फजर पढ़ी अॻु में फ़ौज लाइ दुआ घुरंदा आहियूं, पोइ पंहिंजे बच्चनि जे लाइ दुआ घुरंदा आहियूं। ही फ़ौज इन सभिनी छो नथा असां पाकिस्तान जो इंसाफ़ कनि? 15 साल क़ातिल औरत जे पुठियां लॻा पिया आहिनि, उहा औरत न ज़ाहिर थी आहे, उहे छा मुल्क हलाईंदा? हिननि औलादनि जेके ख़बर कान्हे का त असांजी माउ जो क़ातिल केरु आहे, अॻु में पंहिंजी माउ जो क़ातिल कढनि पोइ असां सां ॻाल्हाइनि। महिरबानी करे असांखे ही नामंज़ूर आहे इलेक्शन। असां कॾहिं इलेक्शन ही कामयाब कर असां कोन, असांखे क़बूल न आहे। सागर में पीपी आहे किथे? असांखे ॾेखारियो त सही, सागर में पीपी आहे किथे? हिकिड़ो बच्चो बि पीपी जो कान्हे। असां होरनि जी सांगड़ आहे, लॾनि मां ख़बरूं ईंदियूं त सांगड़ पीर पगारे जो अबाणू मुल्क आहे। ही पीर पगारे जो अबाणू मुल्क आहे, हिन खे असीं सांगड़ खे न विञाइण ॾींदासीं।